अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमेशा टंडे अलायार के मुख्तलिफ़ इशूज़ के हवाले से असांजी ॻाल्हि ॿोल थींदी रहे। अॼु जो अहम इशू है यकीन रीढ़ की हड्डी के मुतबादिल रखण के आबादगार उन हवाले से असांजी जो ॻाल्हि ॿोल है जो मिलूं आहिनि वक्त सर न हलण के करे सॼी सिंध जी टंडे अलायार जा जेके आबादगार उहे घणा जो तमाम परेशान नज़र अचनि पिया। जो असां सां गॾु मौजूद है पीपल्स पार्टी जो अगवान है ज़िला काउंसिल रहनुमा अगवान अहमद खान कोलाची, उन सां कचहरी कंदासीं ऐं आबादगार अगवान सां जो कचहरी करण की कोशिश कंदासीं। दी अहम इशू है जिते तमाम वॾा जेके ख़र्च आहिनि, जिते तमाम वॾा जेका अखराजात आहिनि ऐं 18 महीना जो कमंद बनी में बीहे थो, हिते जो आबादगार उनके एक ॿार जीअं उनकी जो परवरिश करे थो, पर जॾहिं जो हथ ठोकिया रेट लगाया वञनि था ऐं वक्त सर मिलूं नथियूं हलनि तो उते जो आबादगार तमाम घणो परेशान नज़र अचे थो। सो उन हवाले सां अहमद खान कोलाची जो ज़िला काउंसिल जो मेंबर है, पीपल्स पार्टी जो अगवान है, उनखां पुछा कंदासीं तो उन जा जेके मसला आहिनि यकीनन कमंद जो वक्त सर ऐं मिलूं जो वक्त सर न हलण जे करे कमंद की वाट न थियण जे करे उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा जो अहमद खान कोलाची अवां ॿुधाईंदा तो यकीनन जो सो अवां जो ज़मींदार तबके सां ताल्लुक़ है, हिन वक्त कमंद की जेकी कटाई न पई थिए, वक्त सर मिलूं न पियूं हलनि, उन सबब अवां जा जेके कहिड़ा बुनियादी मसला आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं त मशहूर साहब तव्हांजी महिरबानी जो तव्हां इन अहम इशू ते ॻाल्हायो आहे। ॾिसो, असांजो पूरो पाकिस्तान उन सां गॾोगॾु सॼी सिंध जेका असांजी ज़राअत ते मुश्तमिल आहे। असांजो मुल्क सॼो 70% ज़राअत ते आहे। पाण वटि हींअर गुज़िरियल 3-4 सालनि खां कणिक आहे, कमंद आहे या तव्हांजी फुटी आहे, मौसम जे करे ऐं रेट जे करे 3 सालनि खां ज़मींदार वीचारो माना माली खसारे में आहे। उनखां पोइ रेट फसलनि जा अञा उते जो उते बीठा आहिनि, बल्कि पोइते वञनि पिया। असांखे दवा महांगी में मिले, असांखे भाण महांगो में मिले, DAP कल किथे हुई अॼु किथे वञी पहुती आहे, यूरिया किथे हो किथे आहे, ANPP जेके भाण दवाऊं सभु महांगियूं ऐं असांजे फसल जेॾी महिल लहे थो उनजो को रेट कोन्हे को। हींअर 11 महीना ख़तमु थी 12 महीनो शुरू थियण वारो आहे त अञा मिल स्टार्ट का बि कोन्हे थी। मिल जो लेट थियण माना ज़मींदार सां ईअं सरासर हिकिड़ो ज़ुल्म आहे। आगाटो कमंद निकिरिया त उन में ज़मींदार कणिक बि पोखे हा ऐं उनखे वक़्तु सिर जेको सो पंहिंजो जेको हींअर भाण बेतर माण्हू हुतां पटे सटे खणे पियो, उन जॻह ते पंहिंजे पैसे मां या पंहिंजो कमंद कटाई मां पंहिंजो पैसो करे ऐं कमु हलाया। बहरहाल तमामु घणो नुक़सानु आहे ज़मींदार जो। ज़मींदार वटि मतिलबु गवर्नमेंट जे तरफ़ां वफ़ाक़ जे तरफ़ां का पॉलिसी कोन्हे। ॾिसो, सिंध गवर्नमेंट काफ़ी कुझु करे पई, काफ़ी कुझु कयो आहे, पर ही जेके पॉलिसियूं आहिनि वफ़ाक़ ठाहींदी आहे, वफ़ाक़ जी का पॉलिसी कोन्हे। उन जे करे असां इहो मुतालबो कंदासूं भई जेकॾहिं ज़मींदार ख़ुशि आहे त तव्हांजो मुल्क ख़ुशहाल आहे, जेकॾहिं ज़मींदार पोइते आहे त ऑटोमेटिक तव्हांजूं हर शइ पोइते ईंदियूं। महिरबानी। ज़ाहिर आहे वक़्तु सिर जेकॾहिं कमंद जी कटाई न थी त ज़ाहिर आहे जेको ज़मींदार कमंद जी कटाई करे कणिक पोखींदो, हाणे 11 महीनो ख़तमु थियण वारो आहे, मथे 12 में सर्दियूं पइजी वेंदियूं। सर्दी में को ख़ासि मज़ो कंदी कोन, कणिक जो फोटड़ो थींदो कोन, माक पवंदी कोन, सी ज़ोर वठी वेंदा, पारो पवंदो ऐं उन खां पोइ कणिक मज़ो कंदी कोन। ऐं जेको कमंद बीहंदो हाणे त कमंद जा पाणी बंदि आहिनि, ज़ाहिर आहे त कुझु वज़न घटि कंदो। ॿिन्ही तरफ़ां त हिकिड़ो त रेट जी का ख़बर कोन थी पवे, ॿियो वरी अञा देरि सां कटाई थींदी त उनजो वज़न जो नुक़सानु थींदो। अॻियां फुटी बि मुसलसल जेको सो 3 सालनि खां मौसम जे करे, रेट जे करे, बरसातनि जे करे को न को एवरेज आहे त न को रेट आहे। केलो आहे त हाणे हर ज़मींदार वटि केलो कोन्हे को,
ऐं हर ज़मींदार उन शइ खे नथो पहुची सघे ऐं उन केले में बि हींअर मर्ज़ अची वियो आहे। ओवरऑल पूरे टंडे लिहार में हाणे जेका रिपोर्ट आहे ज़रई जेके माहिर आहिनि या जेके अहिड़ियूं असांखे ॿुधण में आयो आहे त 2027 ताईं टंडो लिहार में केलो शायदि न रहे। अहिड़ो वायरस अची वियो आहे जेको जीअं पाण कैंसर जे लाइ का चऊं त भई चौथे स्टेज ते आख़िरी स्टेज ते आहे, पाण वटि केले में हींअर जेको मर्ज़ आयो आहे इहो सम्झ आख़िरी स्टेज ते आहे। ऐं सभिनी लाइ दुआ गुआयूं, सभई दुआ करियो अलाह साईं इन्हनि शयुनि खां पंहिंजी पनाह में रखे। असांजो दारो मदार सॼो आहे ज़मींदारी ते, पोइ अलाह ज़मींदार परेशान आहे, अलाह साईं सभिनि जे लाइ बहितर कंदो। डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻुवान अहमद ख़ान कोलाची असां सां गॾु मौजूदु हो। उन जो काज़ो मज़कूरा मामलात ते तमामु जेको अपडेट ॾिनो आहे त हिन वक़्तु तमामु घणो हितां जेको ज़मीनदार आहे परेशान आहे। उनजो इहो चवणु आहे त फिलफोर जो काज़ो वक़्तु सर मिलूं जो काज़ो खोलियूं वञनि त हितां जेको आबादगार आहिनि जेको 18 महीना 19 महीनो हली रहियो आहे कमंद खे बनी हुन खां पोखी जो काज़ो वॾी मुतासिर थींदी, कणिक जी पोखी मुतासिर थींदी। अगरि वक़्तु सर कमंद जी कटाई थी वञे हा त कणिक जी जेको आहे पोखी थिए हा। त उन हवाले सां इहो ई चवणु आहे त फिलफोर जेका उन्हनि जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहो जेको मिलूं आहिनि उन्हनि खे खोलियो वञे।